डिप्टी कमिश्नर कशमोर हाइट कंदकोट आगा शेर ज़मान ऐं विंग कमांडर कर्नल तलाल अमन जो कंदकोट घुटकी पुल जो दौरो जारी कमनि ऐं सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। कंदकोट डिप्टी कमिश्नर कशमोर हेड कंदकोट आगा शेर ज़मान ऐं विंग कमांडर कर्नल तलाल अमन सां गॾु कंदकोट ऐं घुटकी ज़ेर तामील पुल कंदकोट घुटकी पुल जो तफ़सीली दौरो कयो, जिते उन्हनि जारी तामीराती कम सां गॾु सिक्योरिटी इंतज़ामनि जो पिणु जाइज़ो वरितो। दौरे दौरान लाॻापियल खातनि जा ऑफिसर, इंजीनियर ऐं सिक्योरिटी एहलकार पिणु मौजूदु हुआ। डिप्टी कमिश्नर कमनि जे मयार, रफ़्तार ऐं हिफ़ाज़ती क़दमनि जो मुआइनो कंदे हिदायत जारी कई त तामीराती कमु मुक़ररु मुदे अंदरि मुकमल कयो वञे। उन सिक्योरिटी सूरतहाल ते इत्मिनान जो इज़हार कंदे लाॻापियल इदारनि खे हिदायत कई त पुल ऐं उन जे आसपास सिक्योरिटी खे वधीक मुयसरु बणायो वञे त जीअं कंपनी कमु कंदड़ अमले जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यक़ीनी बणाए सघिजे। डिप्टी कमिश्नर चयो त हीउ मेगा प्रोजेक्ट सिंध हुकूमत जी अवलिन तरजीहनि मां हिकु तरजीह आहे। सिंध हुकूमत पारां कम जी बाक़ाइदा निगरानी जारी रखी वई आहे ऐं पेशरफ़्त बाबति मुसलसल आगाह रखियो पियो वञे त जीअं हीउ आम अवामी मनसूबो बर वक़्त ऐं मयारी अंदाज़ में मुकमल थी सघे।